बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम साथियों, ॿुधंदड़ साथियों। अॼु असां चार दरवेश किसो जो वॾो आहे त असां हिन खे सीरीज़ वाइज़ कयो आहे, क़िस्तुनि में पार्टनि में असां कयो आहे त जीअं ॿुधंदड़ सहूलियत सां वांदकाईअ में मुकमिल किसो ॿुधनि। सो उन सिलसिले में असां चार पार्ट पढ़ी चुका आहियूं। अॼु असां उन जो पंजों पार्ट पढ़ंदासीं, पंजों हिसो यानी पंजी किस्त भला असां अॼु तव्हां दोस्तनि जे अॻियां बयानु कंदासीं। कल्ह चौथी किस्त में असां बयानु कयो त शहज़ादो नेमरोज़ मुल्क में अची पहुतो हो, जेको बसरे जी शहज़ादी हिनखे चयो हो त मूंखे इहो राज़ ॿुधाए त उतां जा माण्हू छो सोग में आहिनि, या चांड्रोकी हर चांड्रोकी राति ते हिकिड़ो माण्हू अचे थो ढगे ते अची ऐं सॼे शहर जा माण्हू हुनजो इंतज़ारु था कनि, पोइ वरी अची ऐं उहो हुते हिकिड़े ग़ुलाम खे मारे वरी वापसि हलियो थो वञे। इहो राज़ छा आहे, इहो राज़ ॿुधाए। इहो बि राज़ ईअं सम्झो मुंहिंजो हक़ महर आहे त मां तोसां शादी कंदसि। त उन सिलसिले में शहज़ादो नेमरोज़ मुल्क में आयो। हिते हिनखे चङो टाइम थी वियो, हिनखे ख़बर न पई पए। कल्ह जीअं कल्हो के किसे में असां तव्हांखे ॿुधायोसीं त हे उन नौजवान जे पोयां बि लॻो त बि शहर वारा ज़ोरी हिनखे पकिड़े वठी आया त तूं पंहिंजे जान जो दुश्मन आहे, मौत खे तूं ॻोल्ही। पर हिन खे त राज़ ॾिसणो हो, उन जे करे हे वञी अॻुवाट वेही रहियो। पोइ वरी कल्ह तव्हांखे इहो ई बयानु करे असां ॿुधायोसीं त हुन बि हिनखे ॾिठो, घणियूं धमकियूं ॾिनईसि त मुंहिंजे पोयां न अचु, पर हे पोइ बि हुनजे पोयां लॻो। आख़िर जिथे उहो जवान रहे पियो उते हे अची पहुतो, उते हे पहुतो ऐं हुनखे मजबूर कई त तूं मूंखे पंहिंजो हाल ॿुधाए, इहो राज़ ॿुधाए त छा राज़ आहे। मां इन राज़ जे करे हेॾी तकलीफ़ करे 12 महीननि जो सफ़र करे हिते पहुतो हां। मूंखे तूं इहो पंहिंजो राज़ ॿुधाए त इहो तुंहिंजो कहिड़ो राज़ आहे। ऐं ईअं सम्झो हुन में मुंहिंजो बि फ़ाइदो आहे, जो ॼण ईअं सम्झो इहो मुंहिंजो हक़ महर थींदो ऐं मां बसरे जी शहज़ादीअ सां वञी शादी कंदुसि। ऐं तोसां बि जेकॾहिं को मसइलो आहे त मां शहज़ादो आहियां, बादशाह आहियां, बसरे जी शहज़ादी उहा बि उतां जी राणी आहे। असांखां जेको वस पुॼंदो त असां तुंहिंजो मसइलो बि हल कंदासीं। हाणे हुन जवान जेको ॾांद ते चढ़ी ईंदो हो, हाणे हुन पंहिंजो किसो बयानु कयो त भला हाणे तूं तंग थो करीं त भला ॿुध। हुन पंहिंजो किसो बयानु कयो। हुन चयो त ही नेमरोज़ मुल्क जेको आहे, नेमरोज़ विलायत जेका आहे, मां हितां जो शहज़ादो आहियां। मुंहिंजो पीउ बादशाह हुयो, मां शहज़ादो आहियां। चई जॾहिं मां ॼायुसि त मुंहिंजे ॼमण वक़्तु बादशाह सभु नजूमी, पंडित, ब्राह्मण, ॿियनि इल्मनि वारा उहे सभु गॾु कया। उन्हनि खे चई त तव्हां मूंखे शहज़ादे जो, जीअं अॼु बि बुर्ज अख़बारनि में ईंदा आहिनि, हर माण्हू जो पंहिंजो अक़ीदो आहे, त उन हिसाब सां मूंखे हिन जो सितारो ॿुधायो ऐं मूंखे चङी तरह ॿुधायो त हिन जी ज़िंदगी जो सभु हाल अहवाल, पल, घड़ी, पहर, ॾींहुं, हफ़्तो, महीनो, साल, मतिलबु तव्हां मूंखे ॿुधायो। बादशाह जो हुकुम जो थियो त सभु जेके बि आहे इल्म वारा आया, उन्हनि गॾिजी ऐं पंहिंजे इल्म ऐं फ़न सां पाण में सलाहूं करे सभिनी गॾिजी हिकिड़ो बयानु तयारु करे ऐं बादशाह वटि आंदुनि, मुंहिंजे पीउ वटि आंदुनि। उन खे ॿुधाइनि त रब जे फज़ुल सां असांजो शहज़ादो अहिड़े त हिकिड़ी भाग वारी घड़ीअ में ॼाओ आहे, जो सिकंदर जहिड़ो, जेको सिकंदर आज़म बादशाह थी गुज़रियो आहे, उन जहिड़ो बहादुर, ऐं नौशेरवान जेको इंसाफ़ में मशहूरु आहे, उहो बि बादशाह हुयो ईरान जो, उन जहिड़ो आदिल बादशाह थींदो। जेके बि इल्म ऐं हुनर दुनियादारी जे हिसाब सां ज़रूरत आहे, उन्हनि में बि होशियारु थींदो।
सखावत ऐं ताक़त में अहिड़ो मशहूरु थींदो जो हातिम ऐं रुस्तम जो नालो दुनिया वारनि खां विसरी वेंदो। हातिम सखावत में, बहादुरी में रुस्तम, उहो बि ईरान जो। माना एॾो सखावत में मशहूरु थींदो, ताक़त में मशहूरु थींदो। पर बादशाह सलामत असांजो इल्मु जेको आहे, असांजो इल्मु थो चए त शहज़ादे जी उमिरि जा पहिरियां 14 साल एहतियात खां कमु वठिणो आहे। छा कबो? शहज़ादे खे सिज ऐं चंड खां लिकाए रखिणो आहे। न सिज जी रोशनी पएसि, न चंड जी रोशनी पएसि, न सिज ॾिसे न चंड ॾिसे। जेकॾहिं सिज ऐं चंड ॾिसंदो त सौदाई थींदो, दीवानो थींदो, माना मेंटल केस थी वेंदो, ऐं पोइ ॾाढा नाहक खून कंदी। शहर मां निकिरी वञी झंग वसाईंदी। शहर न वणंदुसि, माण्हू न वणंदुसि, वञी झंग वसाईंदो, अकेला ई वणंदुसि। उन जे करे जेतिरो थी सघे त हिनखे सिज ऐं चंड खां लिकाए। 14 साल ॾुखिया सुखिया इहा तूं ईअं सम्झ किरी कर। उन खां पोइ अलाह ख़ैर करे त शहज़ादे जो जहिड़ो तोखे ॿुधायो अथऊं त माना भाॻ खुलंदो बाक़ाइदे। सो हाणे उन जे लाइ शहज़ादे खे राति ॾींहं कंहिं अहिड़े कमरे में बंदि कर जो उतां आसमान ॾे बि नज़र न पवे, त को सिज ऐं चंड ते माना हिन जी का निगाह पए, या वरी को उन्हनि जो हिन ते पाछो पए। अहिड़े कंहिं कमरे में शहज़ादे खे तव्हां बंदि कयो। इहे ॾींहं ख़ैर सां गुज़रनि, पोइ हे पंहिंजी वॾे धाके सां बादशाही हलाई। बादशाह नजूमिन खे इनाम ॾिना, नजूमी बादशाह खां मोकिलाए विया। पर बादशाह जो हीअ ॻाल्हि ॿुधी त बादशाह बि फ़िलहालु परेशान थी वियो। हे त वॾी किरी आहे, माण्हूअ खे सिज चंड खां लिकाइण, हिकु ॾींहुं न, 14 ॾींहं न, 14 साल। पर बसि बादशाह जो बि हुननि ते यकीन हुयो। बादशाह हुयो, बादशाह जे अॻियां त का देरि कान। चई त मुंहिंजो वॾो मुल्क आहे असांजो, मुंहिंजे बाबे छा कयो जो हिन बाग़ में हिकिड़ो आलीशान महल हुन ठारायो। बाबा महल तयारु थियो, ॾींहं राति कमु हलियो। उहो महल ठाराए, उन में चईं त हाणे इन में हेठि ज़मीन में खोटे हिकिड़ो नंढिड़ो कमरो ठाराए। माना महल ठहियो, पर उन में बि वरी ज़मीन में खोटे ओ माना जीअं हुननि चयो त पाछो ई न पए। मथे त पाछा पवंदा, पर हेठि ज़मीन। उन जे मथां हिन छा कयो जो हिकिड़ो लोह जो गुंबद चाढ़ियईं, जीअं उन मां उस बि न अचे, चांड्रोकी बि न अचे। नंढिड़ो हुयुसि, थञ ते। पोइ चईं खीर पियारींदड़ बानियूं दायूं नौकर चाकर उते हिफ़ाज़त लाइ मुक़ररु कयूं। उन्हनि खे हुकुम थियो, उहे वीचारा त अची उते वेठा। पर इहो आहे त उहे त वरी कमकार करे निकिरी बि वेंदा, पर मां उते रहंदो। उहे मुंहिंजी परवरिश करण लॻा। आख़िर ॾींहं गुज़रिया, सम्झ जहिड़ो थियुसि त बादशाह मुंहिंजे इल्म जे लाइ अकुल वारा दाना उस्ताद मुक़ररु कया। त इहा ई बादशाह खे ई त हे वॾो थी बादशाही कंदो, त जीअं माना हिनखे हर क़िस्म जे इल्म हुनर जी तइलीम अवा हिनखे होशियारु कयो। बादशाह पाण बि हर वक़्तु मुंहिंजी ख़बरचार रखणु पियो ईंदो हो। हाणे मां जो होॾे हुयुसि त उन जे करे ॼण बादशाह जो बि साह टंग हूंदो हो। पोइ बादशाह मुंहिंजी ख़बरचार लाहिणु पियो ईंदो। चई मां जो जीअं माना होश संभालियो हुयुसि थञ ते जो वञी हिते पियुसि, हाणे सम्झ भरियो थियुसि, ॻाल्हाइणु लॻुसि, उस्तादनि बि पढ़ायो। पर चई मां ॿाहिरि जी दुनिया जो न ॾिठी, त मां इहा ई सम्झां पियो त दुनिया हीअ आहे। मां कुझु ॾिठो ई कोन हो, कॾहिं निकितो ई हुन मां कोन हुउमि। सभु अयाशियूं हुयूं, पर उहे उते जो उते, माना ॿाहिरि मुंहिंजो निकिरणु कोन थींदो। मां इहो पियो सम्झां त सॼो जहान इहो ई आहे। इहो आहे जेका शइ घुरंदो हुउसि सा बिना देरि जे मूंखे मिलंदी। आख़िर चई 10 सालनि जो थियुसि, सभु इल्म हुनर फन मां हासिलु करे बाक़ाइदे कामिल थी। रब जी कुदरत हिकिड़े ॾींहुं उहो बाबे जेको मुंहिंजे लाइ ठहिरायो हो, ज़ेरे ज़मीन हिकिड़ो ठहिरायो कमरो, उन जे मथां लो हिकिड़ो गुंबज़ ठहिरायो हुई। उन गुंबज़ जे रोशनदान मां हिकिड़ो गुल अची ज़ाहिर थियो, ओचितो गुल ॾिसण में आयो।
ॾिसंदे ॾिसंदे जीअं जो ॾिसांसि त वञी वॾो थींदो, वधंदो वेंदो। मां इरादो कयो त वञी वठांसि, हाणे 10 सालनि जो थियोसि, वॾड़ो थियोसि, पर मां जीअं हुनखे वठण जी पियो कयां, हथु मथे कयां त उहो अञा मथे थींदो वञे, मथे थींदो वञे। मां हैरान थी बीह रहियुसि कि मां जो परेशान थियुसि तई ओचितो खिलण जो आवाज़ मुंहिंजे कन ते पियो, खिलण जो आवाज़। हिते कीअं थो खिले? सो बि मूं शहज़ादे ते थो खिले, मूं शहज़ादे सां थो अहिड़ी हुजत करे, गुल थो पटियां त गुल वञे थो मथे थींदो, ऐं माना न पटे सघियो आहियां त हाणे वरी मूं ते खिले थो। केरु आहे? हेॾे हेॾे ॾिठो, मूंखे ॾिसण में त कोन आयो। ईअं हेॾे होॾे ॾिसां, खिलण जो आवाज़ आयो, लाॻी थो, मां हुनखे ॾिसण जे लाइ कंधु खयो मथे, ॾिठुमि त हिकिड़ो सुहिणो चंड जहिड़ो मुंहुं ज़ाहिर थियो, सुहिणो चंड जहिड़ो मुंहुं ज़ाहिर। चई मां जो हुनखे ॾिठो, मां त बि दुनिया ॾिठी कान हुई न, मां जो हुनखे ॾिठो मुंहिंजो होश हवास हलियो वियो, पाण संभालियो। वरी जो ॾिसां त हिकिड़ो सोनो तख़्त हुजे परियुनि जे कुलनि ते, सोनो तख़्त, उन जे मथां हिकिड़ी परी जंहिंखे मोतियुनि जो छट हो मथे ते, ताज, सोनहरी पोशाक, मोतियुनि हीरनि सां जुड़ियल, ॾिठमि उहा तख़्त ते वेठी, हथ में हुजेसि याकूत जो प्यालो, उन मां हुन शराब पे पीतो। उहा आस्ते आस्ते तख़्त तां हेठि लथी, ऐं हे जेको मां जंहिंमें रहां पियो उन गुंबद खां ॾिठुमि त उन में हीअं लहण लॻी, लथी। मां ॾिसां पियो, मां कॾहिं ॾिठो ई त ॿाहिरि जो जहान कोन हो, या इहे माहौल ॾिठा ई कोन। उन परीअ मूंखे सॾु करियो, मूंखे सॾु करे पंहिंजे घर में विहारियो, ईअं मूंसां कचहरी करणु लॻी। हिकिड़ो शराब जो प्यालो हिन मूंखे बि ॾिनो, मूंखे चई त मूंसां तूं दगा त न कंदे, मूंखे छॾे त कोन वेंदे। मां सम्झाई का ॻाल्हि कोन पियो, बसि मिड़ई हुनजो चयो त मां चयो न, का घड़ी वेठी पई मूंसां कचहरियूं करे, मूंखे बि कचहरी मज़ो पई ॾे, कॾहिं अहिड़ी कचहरी मां पंहिंजी ज़िंदगीअ में ॾिठी कान हुई, न ॾिठी हुअमि न वरी मूंखे कंहिं ॿुधाई हुई जो मां उनजो सही बयानु करे सघां। पोइ चई माना वेठे वेठे उन तख़्त ते, उहो परी वारो जेको तख़्त हुजे, तख़्त ते असां वेठा हुयासीं, पे कचहरी कईसीं, चङो टाइम गुज़री वियो, ओचितो तख़्त जे कुंड ते हिकिड़ो पथर अची किरियो, तख़्त जेको हुयो उन तख़्त जे कुंड ते अची हिकिड़ो पथर किरियो। जीअं जो पथर किरियो त हो जेके परियूं जेके हुयूं, जिनके तख़्त खे कुल्हे ते खणी आयूं, उते त हेठि लाथुनि, लाहे पासे ते बीह रहियूं, त चई जीअं पथर किरियो त हे चारई परियूं आयूं, उन्हनि अची हिनखे कन में कुझु चयो, जीअं जो हिनखे कन में चयनि, चयनिसि त अलाए छा, पर ॾिठुमि त हिनजो मुंहुं लही वियो। मूंखे चई हाणे मुंहिंजी दिलि त कान पई चए त को वञा, चवां पई त वेही तोसां कचहरी कयां, तो वटि रोज़ बि अचां, तोखे न त मां पाण सां वठी वञा। सो पर ईअं नथो थी सघे, मां वञा थी, ख़ुदा हाफ़िज़। मां जो ॿुधो त मूंखे बि ॼण, मां पियो चवां त जेकर न वञे, ॼण हथनि मां का शइ वई आहे। मां चयोमांसि भला वरी कॾहिं ईंदीअ, हे तो छा कयो, मां त कॾहिं कुझु अहिड़ो माहौल ॾिठो ई कोन हो, या त अची न हा, कॾहिं ईंदीअ, जे ईंदीअ जल्द त मूंखे जहिड़ो ॾिसंदीअ, न त अलाए मुंहिंजो हाल कहिड़ो थींदो। भला कुझु मूंखे पंहिंजो नालो निशान त ॿुधाए, त मां उन पते ते तोखे ॻोल्हे लहां, तो वटि अची पहुचां, जे तूं नथी अची त। जी मां जो हिनखे इहो चयो त मूंखे चई त अलाह साईं तोखे वरी हयाती ॾे, तुंहिंजी उमिरि वॾी थिए, जे कॾहिं हयाती आहे त वरी मिलंदासीं। मां जिन्हनि जे बादशाह जी धीउ आहियां, को काफ़ में रहंदी आहियां, ईअं चई त इशारो ॾिनई उन्हनि खे, उन्हनि खणी तख़्त खे खयो, तख़्त वरी साॻो मथे, ॾिसां पियो, हूअ बि मूंखे ॾिसे पई, तख़्त मथे वञे पियो, मां बि हुनखे ॾिसां,
हीअ वई परेशान थी वियो। मां कॾहिं अहिड़ी शइ ॾिठी कान आई, चएं थो त मां त दुनिया ॾिस सम्झंदो हुउमि त इहा चुर आहे, बसि जंहिं चुर में रहां पियो। अकुल होश विया हलिया, मज़ो ई न पियो अचे, ख़बर ई न पई पए, हैरान परेशान रोआं पियो। मज़ो न पियो अचे, कपिड़ा फाड़े मां पंहिंजा फिटा कया, कपिड़ा फाड़िया, बदशत ॻाल्हाइण लॻा। ख़बर पई मुंहिंजे दाईअ खे, आई मुंहिंजो अची हाल ॾिठई, वई डिॼे पई, मुलाज़िम माण्हू डिॼे पई त हाणे भणा बादशाह असां ते ॾमिरबो। वई डिॼंदी वञी बादशाह वटि वई। बादशाह सलामत, शहज़ादी सां अलाए कहिड़ो हाल थी वियो आहे, न तो खाए न पी, खाइण पीअण छॾे ॾिनो अथई, आराम कोन्हेसि। हिन जो इहो बादशाह खे चयो त बादशाह सभिनी अमीर वज़ीर सरदार तबीब नजूमी जेके बि हुजनिसि दरबार में, उन्हनि खे पाण सां वठी उन बाग़ में आयो। मूंखे अची ॾिठई मुंहिंजी बेक़रारी, मुंहिंजी इहा लुछ पुछ इहा अची ॾिठई। बादशाह पाण बाबू मुंहिंजो परेशान, बाबे रोई मूंखे अची भाकुर पातो। हकीमनि खे चई त हिन जो इलाजु कयो। हकीमनि पंहिंजे हिकमत जो ज़ोर हलायो, हर कंहिं पंहिंजो अंदाज़ो लॻाइनि। मां त कोन पियो ॿुधायां त मूंखे छा थियो। नजूमिन वरी खणी पना खोलिया, वठी लीका पातनि, सितारनि जो हिसाब लॻाइनि। बादशाह हुकुम कयो, सवें सदका ख़ैरातूं थी वयूं, ख़ैरातूं कयो मुल्क में, हर को पंहिंजे मतिलबु बादशाह हर क़िस्म जो वसु हलाए। पर मूं ते त को फ़र्क़ु ई कोन पियो, मुंहिंजी हालति साॻी हुजे, कंहिंजो बि सायो जेको आहे सो कारगर न थियो। मुंहिंजी हालति ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदी पई, राति ॾींहुं रोअण खां सा बि कारी न वरी कंहिंजो मूंखे ॻाल्हाइण पियो वणे। अहिड़ी तरह मूंखे हिते 3 साल गुज़री आहे, उन खां परीअ खां पोइ मूंखे 3 साल गुज़री। 4थे साल हिकिड़ो सौदागर सफ़र कंदो अची निकितो, हर मुल्क जा उन वटि तोहफ़ा हुजनि, सूखड़ियूं हुजनि, अजीब अजीब सूखड़ियूं, बादशाह वटि खणी आयो। साईं मां ॿाहिरि मुल्कनि मां आयो आहियां, मूं वटि ॿाहिरि मुल्कनि जूं हे सूखड़ियूं। बादशाह हिन खां तोहफ़ा वरिता। बादशाह वरी हिन सां वेही हाल हवाल हिन खां वरितो, हेॾां होॾां जे वरी ज़माने जूं त तूं ॻाल्हि दुनिया घुमी थो, मिसाल अहिड़े हिसाब सां हिन खां हाल हवाल बादशाह वरितो। नेठि बादशाह हिन खां पुछियो त सौदागर तूं बि दुनिया रुलियो आहे, ॿुधाई थो त मां हेॾा हे सॼी उमिरि सफ़र में गुज़ारी आहे, तो बि दुनिया घुमी आहे, किथे को क़ाबिल हकीम भला तुंहिंजे नज़र मां गुज़रियो? मुंहिंजे पुट सां अलाए छा आहे, मूं वटि त वॾा वॾा हकीम आहिनि, पाड़े पतीअ मां बि घुराया अथमि, पर मुंहिंजो पुट सही नथो थिए। तूं जो दुनिया रुलियो आहे, भला तो किथे को ॿुधो को ॾिठो को अहिड़ो क़ाबिल हकीम जे तो ॾिठो हुजे त मूंखे ॿुधाए, मां हर ख़र्चु करण लाइ तयारु आहियां, हर तकलीफ़ करण लाइ तयारु आहियां, मुंहिंजो पुटु रुॻो सही। सौदागर चयसि बादशाह सलामत, मां दुनिया जा अलाए केतिरा मुल्क ॾिठा आहिनि, सेर सफ़र बि कया अथमि, पर बादशाह सलामत हिकिड़े दफ़े मां हिंदुस्तान मुल्क, उन जे हिकिड़े ॿेट में, हिंदुस्तान मुल्क जे हिकिड़े ॿेट में, ॿेट चइबो आहे माना चौधारी समुंड हुजे विच ते सुकी, उते हिकिड़े ॿेट में हिकिड़ो पहाड़ हुयो, जबल, उन जबल ते हिकिड़ो वॾो मंदरु हो, जबल ते हिकिड़ो वॾो मंदरु हो, ऐं माण्हुनि जे रहण लाइ टिकण जे लाइ बि उते जाइ हुई, बाग़ बि उते हुयो, जंहिंमें उहो दरवेश रहे थो, हकीम रहे थो। उन जो क़ाइदो आहे त साल खां पोइ पंहिंजे आस्थान खां ॿाहिरि निकिरंदो आहे, पोइ ॿाहिरि साल सॼो अंदरि हूंदो आहे, पोइ ॿाहिरि निकिरी दरिया में तरंदो ऐं ख़ुशी कंदो आहे। वेंझण खां पोइ वरी जॾहिं पंहिंजे उन बेठक ॾे वेंदो आहे त बीमार ऐं जेके बि लाइलाज माण्हू हूंदा आहिनि उहे अची हुनजे दर ते पहुचंदा आहिनि, माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे, अची हुनजे दर ते पहुचंदा आहिनि, पोइ हुननि जी नब्ज़ ॾिसंदो ऐं उन्हनि खे इलाजु ॾसींदो, हलंदो वेंदो। रब हुनजे हथ में एॾी त ताक़त ॾिनी आहे जो दवा पीअंदे ई असरु ज़ाहिर थींदो आहे। मां पाण ॾिसी आयो, उहो मरीज़ बिल्कुलु हलियो वेंदो आहे, मां पंहिंजी अखियुनि सां इहा हालति ॾिसी आयो। रब जी कुदरत जो मां मुशाहिदो कंदो रहियो आहियां त अहिड़ा बि रब सां इंसान पैदा कया आहिनि जिन जे ॾिसण सां रब जी कुदरत जी हिकिड़ी ते यकीन थो थिए। बादशाह सलामत जेकॾहिं हुकुम थिए त मां शहज़ादे खे या तव्हां ई पाण शहज़ादे खे ओॾे वठी वञो, उते ॾेखारियोसि
त हुनखे अलाह मूंखे उमेदु आहे त तव्हांजो शहज़ादो हुतां सही थी। ऐं वॾी ॻाल्हि त हितां निकिरंदो, हर मुल्क जी पंहिंजी पंहिंजी हवा आहे, पंहिंजी पंहिंजी मौसम आहे, हिकिड़ो ख़्याल बि मट थींदसि। बादशाह खे हिन जी ॻाल्हि पसंदि आई, चई त तुंहिंजी सलाह भली आहे, मन भिणाए हितां शफ़ा मिले। बादशाह छा कयो जो हिकिड़ो होशियारु ऐं पंहिंजो एतबार वारो अमीर हुजेसि, उनखे मूंसां गॾाई, उनखे पैसो ॾोकड़, उन लटो कपिड़ो, माना ज़रूरत जो हर सामान ॾेई, ऐं चई त हिनखे वठी वञ हिंदुस्तान। चई त मां मंज़िलूं कंदो कंदो असां ॿई ॼणा चङो टाइम लॻो, नेठि वञी असां उते हिंदुस्तान में उन ॿेट ते पहुता। बराबरि उतां जी मौसम बि, माहौल उतां जो ॿियो, मुल्क उतां जा ॿियो, निज़ारा उतां जा ॿिया। सो बराबरि मां ॼण उते मुंहिंजी तबियत में ई ॼण कुझु फ़र्क़ु महसूसु थियो मुंहिंजी तबियत में। पर इहो आहे त अंदर में मूंखे सब्र ऐं आराम न हो, अंदर जी लुछ पुछ मुंहिंजी आहे साॻी, मुंहिंजी अंदर जी लुछ पुछ साॻी। चई वेठासीं, अची उते रहियासीं, छो जो हुन ॿुधायो त निकिरंदो आहे साल खां पोइ, निकिरंदो साल खां पोइ। हाणे इंतज़ार में चई मां जो वियुसि त अलाए केतिरा हज़ारे मरीज़ अॻई उते वेठा इंतज़ार में। त हाणे साल थिए पूरो त फ़क़ीर निकिरे, पर हर कोई इहो पियो चए त बसि फ़क़ीर ॿाहिरि निकिरंदो न त सभिनी खे शफ़ा मिलंदी। चई नेठि ॾींहं ॻणीजे उहो ॾींहुं आयो, सुबुह जो उहो जोगी सिज वांगुरु चमकंदो ॿाहिरि आयो, बाक़ाइदे चमके पियो ॿाहिरि आयो, ॾिठो माण्हुनि सभिनी, पहिरियों त वियो वञी दरिया ते वेठो, दरिया में वञी तड़ कई, तड़ करे मोटी आयो, सॼे पंहिंजे जिस्म ते मिटी बबूत कई, लंगोटो ॿधी अंगोछो कुल्हे ते रखी वारनि खे वेढ़ियईं, वॾा वार हुजनि वारनि खे वेढ़ियईं। चेहरे मां ईअं पियो मालूम थिए त ॼण हिन जो दुनिया सां को वास्तो ई न आहे। आख़िर उथियो, हर हिक बीमार खे नब्ज़ ॾिसंदो, नुस्ख़ो ॾसींदो पियो वञे, बाबा वञी हे कर, बाबा वञी हे कर, बाबा वञी हे कर, या ॾींदो बि वञे पियो, ॾींदो बि वञे पियो, कंहिंखे वरी मिसाल ॾस बि ॾे, न त दवा हर हिक खे ॾींदो पियो, हर हिक खे ॾींदो, माण्हू कतार में बीठा हुजनि हर हिक खे, पर देरि कोन पियो करे। आख़िर चई मुंहिंजो वारो आयो, अची मूं वटि पहुतो, मूंखे जो ॾिठई त फ़क़ीर सोच में पइजी, मुंहिंजी नब्ज़ ॾिठई, मूंखे जो ॾिठई त फ़क़ीर सोच में पइजी। सभिनी खे ॾिसंदो ऐं दवाऊं ॾींदो पियो वञे, पर मूं वटि जो पहुतो, मूंखे जो ॾिठई त फ़क़ीर सोच में पइजी वियो। कुझु घड़ी सोच में पइजी मूंखे चई त हेॾे मूंसां अच, मूंखे दवा न ॾिनई, ॿियनि खे त दवा ॾिए पियो, मूंखे चई हेॾे मूंसां अच। मां सभु माण्हू परेशान त भला सभिनी खे दवा पियो थो ॾे, हिनखे दवा बि न ॾिनई। चई मूंखे जो चई त मां वरी हिन सां हल, मां हिन सां गॾु पियो हलां, माना मूंखे दवा न ॾिनई, बाक़ी ॿिया जेके मरीज़ हुया उन्हनि मरीज़नि खे ॾिसंदो ॾिसंदो हर हिक खे दवा ॾींदो, माना मूंखे पाण सां गॾु कई। जॾहिं सभु माण्हू विया हलिया, मूंखे पोइ अंदरि वठी वियो, मूंखे अंदरि वठी वियो, मूंखे चई तूं हिते रहंदो कर, हिते रह, हिते रह, जेसि ताईं मां चवां हिते रह। फ़क़ीर जो हुकुम हुयो, बाबे बि इन हिसाब सां मोकिलियो हो, चई मूंखे हुते वेहारे पाण अंदरि हुजरे में हले, 40 ॾींहं गुज़री विया, मां हुते रहियो पियो, पाण अंदरि हुजरे। जॾहिं 40 ॾींहं गुज़रिया मूं वटि आयो, माना सफ़ा ॿाहिरि कोन निकितो, जेको माण्हू इंतज़ारु कंदा हुआसीं, माना उते आयो, मूं वटि आयो, मूंखे ख़ुशी ॾिसी थोरो तबियत मुंहिंजी मटी, मूंखे चई त हिन बाग़ जो सेर कंदो कर, हिन बाग़ खे ॾिसंदो, घुमंदो कर हिन बाग़ में, ऐं हिन बाग़ जो न तोखे जेको बि मेवो वणे न उहो खाईंदो कर। मूंखे इहो चई वरी हलियो वियो, बसि ॿियो कुझु बि कोन चई, बाग़ घुमंदो कर, हिन बाग़ जो जेको मेवो वणे न उहो खाईंदो कर।
ईअं चई वरी चई अंदरि हली चई अंदरि हले वियो। मां त हुते रहां पियो, मां वरी हिन जे चवण मुंहिंजी ॿीं पियो कयां। बाग बि घुमां बराबरि, जेको हुते मेवा हुजनि, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मेवा हुजनि, उहे मेवा जेको दिलि खे वणंदो हो त मां उहो मेवो खावां पियो। हाणे जो मां इहे फ्रूट वग़ैरह जो खावां पियो ऐं थोरो ख़्याल बि मुंहिंजा मट थिया त मुंहिंजे बदन में ताक़त बि थी, दिलि खे बि फरहत महलूम थी। पर हूअ मूंखां न पई विसरे, हूअ मूंखां न पई विसरे। इहो आहे त मुंहिंजो ख़्यालु या हिन महिल तबियत मां ॾिसां पियो त हिन महिल मुंहिंजी तबियत घणी भली थी वई आहे। चई हाणे मां हुते रहां पियो फ़क़ीर जे हुन हुजरे में। हिकिड़े ॾींहुं ॾिसां त जारे में हिकिड़ो किताबु पियो आहे, जारे में किताबु पियो आहे। खयुमि किताबु, अब किताब जो खोले ॾिसां त किताब में सॼी दुनिया जो इल्मु, सॼी दुनिया जो इल्मु। ईअं सम्झ ॼण सॼे समुंड खे कंहिं बदने में बंदि कजे, सॼो इल्मु दुनिया जो उन हिकिड़े किताब। मां किताब पढ़ां पियो, वांदो जो वेठो हूंदो हुउसि, ॿियो केरु हुजे कोन, पोइ मां हुन किताब खे पढ़ंदो हुउमि पियो। मूंखे चङो ॼण उन किताब पढ़ण सां मूंखे इल्मु हासिलु थी। उते साल वरीअ जी पूरो थियो, साल पूरो थियो तेसिताईं माण्हू ईंदा हुआ जेके बीमार, त अब फ़क़ीर निकिरंदो ॿाहिरि त असांखे दवा ॾींदो। उहे माण्हू बि चई त वरी हज़ारे माण्हू तेसिताईं गॾु थी विया। जोगी नेठि पंहिंजे ओ हुन अंदरे हुजरे मां निकितो, अंदरे हुजरे मां निकितो। जीअं निकितो त मां कयोमांसि सलाम। हिन कलम खयो, हिन कलम खणी मूंखे कलम ॾिनो, कलम मूंखे ॾिनई, मूंखे चई त मूंसां गॾु हल, चई मूंसां गॾु हल। जॾहिं दरवाज़े खां ॿाहिरि निकितो त सभु माण्हू इंतज़ार में बीठा, हज़ारे माण्हू इंतज़ार में बीठा सॼो साल। सभु माण्हू हिनखे दुआऊं ॾियण लॻा। मुंहिंजो जेको मूंसां गॾु अमीर पंहिंजो आयो हो, बादशाह मोकिलियो हो, उन्हनि बि जो ॾिठो त भला फ़क़ीर पाण हिनखे गॾु वठी आयो आहे, हीउ फ़क़ीर सां गॾु आहे। उहे फ़क़ीर जे पेरनि ते किरी पिया, फ़क़ीर जा थोरा पिया मञनि त तव्हांजे तवजह सां शहज़ादे में त वॾी तब्दीली अची वई आहे। चई हो वरी सिधो वियो दरिया ते, जीअं कंदो हो, दरिया ते वियो, वञी हुते तड़ कई, तड़ करे मोटियो वरी हर हिकु बीमार खे ॾिसंदो, उन्हनि खे दवा ॾींदो, अॻिते वधंदो वञे। ईअं माण्हुनि खे जो दवाऊं ॾींदो पियो वञे, उन सवालनि जे टोले में हिकिड़ो छोकिरो हुजे, सूरत शिकिल वारो, सुठड़ी सूरत हुजेसि, पर कमज़ोर हुयो वीचारो, बीह न पियो सघे, थेड़ पियो खाए। उन बीमारनि जी में छोकिरो हुयो। फ़क़ीर मूंखे चयो त हिनखे बि वठी अच, उनखे दवा न ॾिनई। फ़क़ीर मूंखे चयो त हिनखे बि वठी अच। तेसिताईं वरी सभिनी खे दवा ॾींदो पियो हले। आख़िर सभु माण्हू विया, जॾहिं हज़ारे माण्हुनि खे दवा मिली वई, माण्हू सभु विया हलिया, मैदान थी वियो ख़ाली। अंदरि हलियो, उहो छोकिरो बि चई मूंसां गॾु। चई त जीअं अंदरि वियासीं, हिन छा कयो जो हिन छोकिरे जे मथे तां ईअं न सां हीअं जो हईं त ईअं माना ईअं सम्झो मथे जी चङी खल हुनजी लही आई, हुन छोकिरे जी खोपड़ीअ जी चङी खल लही आई। असुल खल लही आई, बाक़ाइदे मेजालो छोकिरे जो ॾिसिजे पियो, ॾिसां पियो त छोकिरे जो मेजालो ॾिसिजे पियो। ॾिसे त उते टिंटड़ो वेठो आहे हुनजे मेजाले ते, छोकिरे जी ते टिंटड़ो वेठो आहे हुनजे मेजाले ते। हिन छा कयो जो जमपूरीअ वांगुरु, पकड़ वांगुरु हिकिड़ी का शइ हुयसि, उन सां चई त उहो खईं त जेकर हिन सां ॿाहिरि कढूं। मां चयोमांसि जेकॾहिं हिन चिमटे खे गरम करे हिन जे मथां रखंदव न, हिन जीत जे मथां रखंदव त पोइ पाण ई हलियो वेंदो, न त इहो आहे त इहो मेजाले खे चुंबड़ियो पियो आहे, इहो छॾींदो कोन। थी सघे थो असां ज़ोर ॾियूंसि, उहो अञा उते छिक करे, टंगूं सनड़ियूं अथसि, मेजाले जूं बि खलूं सनड़ियूं आहिनि, रगूं सनड़ियूं आहिनि, त मतां मरीज़ खे नुक़सानु पए। तंहिंजे करे मुंहिंजी सलाह इहा आहे त चिमटो जेको आहे न, चिमटे सां पकड़ियूंसि नथा, चिमटे खे गरम करे टिंडड़नि जे मथां रखंदासीं, हुनखे तवींदो त टिंड भॼंदो।
कि मां जो हिनखे इहो चयो त हिन मूं ॾे ॾिठो ऐं चुपचाप उथियो। बाग जे कुंड में हिक वण जी ॾार में, बाग जे कुंड में वण जी ॾार में हिन वञी छा कयो, जो वार वॾा हुअसि न, वारनि जी चोटी जेका हुजे उनखे ॻिचीअ में विझी, वारनि जी वॾी चोटी हुजेसि, हिकिड़ी विधई ॻिचीअ में, ॿी ॿधई ॾार में, वार वॾा हुअसि, उन सां लड़की। मां जो वञा, अब मां जो वञा त ॾिसां त आहे कोन, मरी वियो। ॾिसां त मरी वियो। मां खे अजब अची वियो त भला हे छा थियो। अफ़सोस बि ॾाढो थियो, पर चयमि त हाणे भला अफ़सोस मां छा थींदो, हिनखे त लाहियां, दफ़नायांसि, पूरियांसि, टंगियो त न पियो हुजे। मां हिनखे जीअं वण तां लाथो त ॿ कुंजूं हिनजे वारनि में के पियल हुयूं उहे किरी पयूं, ॿ कुंजूं। मां जीअं हिनजो लाश लाथो त ॿ कुंजूं हिनजे वारनि में हुयूं, वार वॾा हुअसि, हिकिड़ो ॾारनि में ॿधई, हिकिड़ो ॻिचीअ में ॿधी, ॾिनई पाण खे फाहो। त चई जीअं मां हिनजे लाश खे लाथो त ॿ कुंजूं हिनजे वारनि में उहे किरी पयूं, उहे जो किरियूं खड़को जो ॾिठ में मां उहे खणी वरिती। पोइ मां छा कयो, जो उन जोगी जेको हकीम हुयो, जेको इहो जोगी हुयो जंहिं वटि माण्हू दुआन लाइ ईंदा, हे पाण बि उते आयो, कि मां पोइ हुन जोगी खे कयो दफ़न। अंदरि आयुसि, उहे कुंजूं खणी मां कुल्फनि खे लाहिण लॻुसि। ॿिनि कोठियुनि जा कुर्फ उन कुंजुनि सां लही पिया, छो जो हज़ारे माण्हू ईंदा न, त मतिलबु जाइ उते वॾी ही, हे रहंदो हो सफ़ा अंदरि, बाक़ी न त उन हज़ारे माण्हुनि जे रहण जे लाइ वॾा मैदान ऐं वॾा कुशादा कमरा। उन ॿिनि कुंजुनि सां जेको आहे त ॿिनि कमरनि जा कुल्फ लथा। जीअं जो लथा मां ॾिसां त कोठियूं जेके आहिनि, कोठियूं छित ताईं, ज़मीन खां वठी छित ताईं हीरनि ऐं जवाहरनि सां भरियूं पयूं, कोठियूं हीरनि जवाहरनि सां भरियूं पयूं। ही त भला फ़क़ीर हो, कंहिंखां वठंदो बि कोन हो, हीरनि जवाहरनि सां भरी पयूं। ॾिसां हिकिड़ी पेती आहे उते पई, सोना उन में पटा लॻल, पेतीअ खे सोना पटा लॻल, उते बखमल जी पोशाक पई हुजे, वॻो पियो हुजे बखमल जो। मां जीअं उनखे खोलियो त ॾिठुमि उन में हिकिड़ो किताब पियो आहे। किताब खे जो मां खोलियो त उन में इस्म आज़म हुजे, जिननि परियनि देवनि खे हाज़िर करणु ऐं सिज चंड खे पंहिंजे कंट्रोल में करणु, मिसाल त उन्हनि जा अमल वज़ीफ़ा लिखियल हुजनि, तरकीबूं लिखियल हुजनि। कि मां जो हिन वटि रहंदो हुउसि, अॻई हो किताब पढ़ां पियो, थोरो घणो मूंखे इल्मु थियो हो, वरी जो हिन में मां हे ॾिठो त मां चयो त भेण हिन में मूं वटि बि हाणे एॾो इल्मु थी वेंदो। मां ॾाढो ख़ुशि थियुसि, मां उन किताब ते अमल करणु लॻुसि। बाग़ जो मां दर खोले छॾियो, अमीर मूंसां जेको गॾु आयो हो, ॿिया नौकर चाकर बि हुया, उन्हनि खे चयमि त तव्हां ॿेड़ियूं घुरायो त कुझु सामान आहे जेको पंहिंजे मुल्क खणी हलंदा। ॿेड़ियूं आहियूं जेके माने कोठियूं सॼियूं हीरनि जवाहरनि सां भरियल हुयूं, उहे सभु हीरा जवाहर जेको बि उते माना दौलत हुई उहे, ऐं उहो किताब, उहे सभु असां चाढ़ियासीं ॿेड़ीअ में, पंहिंजे मुल्क रवाना थिया। हलंदा हल चई जॾहिं अची असां पंहिंजे मुल्क जे वेझो पहुतासीं त मुंहिंजे पीउ खे ख़बर पई, 2-3 साल हिते थी विया, बाबे खे ख़बर पई। बाबे खे जो ख़बर पई त बाबो साईं ख़ुशीअ में त मुंहिंजो पुटु बीमार हुयो, हाणे चाकु थी आयो हूंदो, बाबो वॾो लश्कर वठी असांजे इस्तक़बाल लाइ शहर खां ॿाहिरि आयो। बाबे मूंखे ॾिठो, बाबे मूंखे भाकुर पाए बाबो मिलियो, मां बाबे जे पेरनि ते किरी पियुसि। मां बाबे खे चयो त बाबा मूंखे बाग़ में रहण जी इजाज़त ॾे, जंहिंमें मूंखे रहंदो हो
बाग में जेका अंदरि चुर रखी हुई जेको हुननि चयो हुयोसि त भाई इहो माना न सिज ॾिसे न चंड ॾिसे त चई मां चयोमांसि बाबा मूंखे उते मूंखे महल जो ठाराए ॾिनो हुई मां चयोमांसि बाबा मूंखे उन बाग में मां रहंदो में बाग में बाबे चयो त न भाई इहो बाग आहे निभागो इहो बाग निभागो आहे बसि मां हिनखे ईअं सम्झो निभागो सम्झी मां इहो बाग बि बंदि कराए छॾियो आहे हाणे को हेॾे वेंदो ई कोन्हे को हाणे सफ़ा वीरान फिटी वियो आहे भाई हे केतिरा महल आहिनि हेॾा मुंहिंजा महल आहिनि इन्हनि महलनि मां तोखे जेको महल वणे तूं वञी उते रह तूं उन महलनि में रह मुंहिंजो त इहो आहे त जेकर तूं रही मूंसां तूं रही मूंसां ऐं जे तुंहिंजी बाग ते दिलि थी चए त हे मुंहिंजो जेको पंहिंजो बादशाही बाग आहे भला हिते तोखे महल मां ठाहिराए ॾियां जीअं चई त मां उन बाग खे वधायां सींगारियां पर मां ज़िद कयोमांसि न बाबा मां रहंदुमि त हुन बाग में इहो अॻियो बाग जेको हुयो जंहिंमें मां रहियो हुउसि 13-14 साल मां रहंदुसि त उन बाग में जे फिटी वियो आहे त बाबा मूंखे इहो बाग तयारु कराए मां वञी उन में रहां चई मां जो बाबे सां ज़िद कयो बाबो मजबूर थी वियो साॻियो बाग तयारु कराई मां वञी साॻियो उन में रहियुसि पोइ चई मूं वटि जो फ़क़ीर वारो किताबु हुयो अदा मां उन किताब जा वज़ीफ़ा पढ़णु लॻो त जिन्हनि खे पंहिंजे काबूअ में कयां छो जो उहे जिन्हनि जे बादशाह जी धीअ हा चई मां वज़ीफ़ा कटणु शुरू कया चिल्लो कटियुमि त जिन्हनि खे काबू कयो अबा किताब में लिखियलु हुजे उन मूजिबि मां किरी पियो कयां गोश्त मच्छी ॿिया अहिड़ा सणभा खाधा मां उहे छॾे ॾिना माना बादशाही ताम हुए सभु जेके मां छॾे ॾिना अबा चिल्लो थो कटिजे त उन में इहा किरी 40 ॾींहं पूरा थिया मां चिल्लो कटियो 40 ॾींहं 40 ॾींहं पूरा थिया अध राति जो अहिड़ो अची थो तूफ़ान चई ओचितो अची थो तूफ़ान चई चौधारी ऊंद पर ॾिसां पियो त एॾो तूफ़ान आहे जो वॾियूं वॾियूं माड़ियूं जेके आहिनि उहे बि उन तूफ़ान में किरी पयूं वॾा वॾा वण जेके आहिनि उहे बि पाड़ूं पटिजी अची ज़मीन ते किरिया इन ई तूफ़ान में थो ॾिसां त हुन परीज़ादनि जो लश्कर मूंखे हिकिड़ो ॾिसण में आयो हिकिड़ो तख़्त हुजे उहो आसमान खां हेठि लहे उन तख़्त ते ॾिसां त हिकिड़ो वॾो देव आहे जेको ॾाढे शान शौक़त सां उन तख़्त ते वेठो आहे सोनी पोशाक पातल अथसि सोनी मथे ते मोतियुनि जो ताज रखियलु अथसि मां जीअं हुनखे ॾिठो त मां हुनखे अदब सां सलाम कयो हुन मूंखे सलाम जो जवाबु ॾिनो मूंखे चई त हे दोस्त तो छो असांखे नाहक तकलीफ़ ॾिनी आहे तुंहिंजो कहिड़ो मतिलबु आहे मां जो न चिल्लो कयो माना हीअ चिले ते मां हुनखे घुरायो इहे देव परियूं मां इहो पियो चवां त मां हुनखे कंट्रोल कयां उन ते चई इहो देवनि जो ईअं सम्झ ॼण को बादशाह हुयो उहो अची पहुतो तख़्त हुजेसि बाक़ाइदे अचण सां मूंखे चई त असां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे छो असांखे तकलीफ़ ॾिनी अथई भला जे तकलीफ़ ॾिनी अथई त तुंहिंजो कमु कहिड़ो आहे मतिलबु तुंहिंजो कहिड़ो आहे मां चयोमांसि उहो हुजे उन परीअ जो पीउ मां चयोमांसि बाबा मूं वटि आई तुंहिंजी धीअ मां त कॾहिं ॾिठी कान इहा आई बि मूं वटि पाण ई हाणे ईअं सम्झो ॼण मूंखे वेही चेड़ाए मूंखे वेही मच्छराए हाणे उन जे ॻोल्हा में मां ख्वाब ख़्वार ऐं हैरान परेशान आहे ईअं सम्झो ॼण पंहिंजे हयाती खां बि तंग थी पियो आहे साह जो बि मूंखे सांगो कोन्हे हे जेके चिला कटिया अथमि हे चिला बि मां उन जे लाइ कटिया अथमि हाणे जेकॾहिं चवीं थो त मां हे तोखे तकलीफ़ ॿिन्ही लाइ ॾिनी अथमि ऐं हाणे मूंखे उमेदु आहे त तूं मूं ते महिरबानी कंदे त मुंहिंजी पंहिंजी धीउ सां शादी कर चई मां जो हिनखे चयो चई त मां जो हिनखे इहो चयो त हुन मूंखे चयो त माण्हू आहे मिटीअ जो असां बाहि मां ठहियल इन्हनि जो मेलाप कीअं थींदो उहा मिटी उहा बाहि इहो त मिलणु थींदो ई कोन मां हिनखे चयो त दा मूंखे कसम आहे बसि तूं ॿी ॻाल्हि खे छॾे मां रुॻो हुनखे वेठो ॾिसंदुमि
तूं तो चई न मिटी ऐं बाहि पाण में कीअं मिलंदा, बसि मार्ग हुनखे ॾिसंदो, मुंहिंजो मतिलबु ॿियो को बि कोन्हे। हिन जे पीउ जिन्हनि जे बादशाह मूंखे चयो दादा इंसान पंहिंजी कौल ते पूरो न रहंदो आहे, मतिलब जे महिल सभु को हर को ॻाल्हि कंदो आहे पर पोइ यादि न रखंदा आहिनि। मां हीअ ॻाल्हि जेका चवें थो न तुंहिंजे चङाई ऐं भलाई लाइ थो चवे, जेकॾहिं कंहिं बि वक़्तु तो इरादो फेरायो न त हू ऐं तूं ॿई मरी वेंदा, बाहि ऐं मिटी पाण में न मिलंदा। मां तॾहिं थो चई त मां तुंहिंजी हुन सां शादी न कराए, पर तूं थियो चई मार्ग हुनखे ॾिसां। मां वरी बि हिन सां कसम खयां, त तूं एतबार कर, जेको मां तोखे चवां थो मां ईअं ई कंदुसि। असां इहे पाण में ॻाल्हियूं पिए कयूंसीं त ओचितो उहा साॻी परी सुहिणी सिंगारियल अची हाज़िर, उहा साॻी परी जेका मूं वटि अंदरि हुते आई, उहा जो आई त हिन जे पीउ जो बादशाह जो तख़्तु खजी वियो, बादशाह जो तख़्तु खजी वियो ऐं हू आई। मां जो ॾिठोमांसि, मां अची हिन सां मिलियुसि, मां हिन खे वठी पाण सां पंहिंजो बाग़ घुमाइण लॻोमांसि। उहा बि ॾाढी ख़ुशि पई थिए, हिक ॿिए खे ॾिसी ॾाढा ख़ुशि थियासीं। बसि रुॻो मां हुनखे ॾिसां पियो। मां हिन सां ॻाल्हि कई त मां तुंहिंजे पीउ खे चयो त मुंहिंजी शादी कराए, पर तुंहिंजे पीउ चयो त बाहि ऐं पाणी पाण में न मिलंदा, ये मिलियऊ त हूअ बि मरंदी तूं बि मरंदे, सो मां हुन सां वाइदो कयो आहे त बसि शादी भले मुंहिंजी न कराए, रहे मूं वटि मार्ग हुनखे ॾिसंदो। त हूअ पाण मूं ते अजब पई खाई त तूं पाण ते करे सघंदी जो तूं इहो एॾो वाइदो हुन सां कयो आहे मुंहिंजे पीउ सां, ईअं न त नुक़सानु खाऊं। हुनखे पाण अजब पिया। मां चयोमांसि त न, ख़ैर चई हाणे हीअ मूं वटि रहे पई, हाणे मां जो न जिन्हनि जा इहे चिला कया त जिन्हनि जे कंट्रोल थी वियो त उहो मूंखे पंहिंजी ॾेई वियो, चई हाणे हीअ मूं वटि रहे पई। हिकिड़े ॾींहुं हिन मूंखे चयो त तूं पंहिंजो वाइदो जेको कयो आहे उन वाइदे ते पंहिंजे ते पूरो, पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि कजां, इहो जेको किताबु अथई न इहो किताबु क़ाबू करे रखजांइ, छो जो इन किताब जे करे ई तो सॼो कुझु कयो आहे, इहो किताबु क़ाबू कजांइ, न त कंहिं ॾींहुं जेकॾहिं हेॾे होॾे थी न इहो किताबु त जिन इहो किताबु चोराए वेंदई, जिन इहो किताबु चोराए वेंदई, तंहिंजे करे इन पंहिंजे किताब ते ध्यानु रखजांइ। मां चयोमांसि इहा ॻणती न कर, मां किताब खे पंहिंजे साह वांगुरु सांढींदो आहियां। चई हिकिड़े ॾींहुं मां ईअं शराब पीतो नशे जी हालत में हुजां, बेहोशीअ जी हालत में हुजां, त हिकिड़ो आवाज़ु आयो त इहो किताबु मूंखे ॾे, इन में इस्म आज़म आहे, इन जी बेअदबी न कर, तूं हिन महिल नशे में आहे, इस्म आज़म आहे, इन जी बेअदबी न कर। मूंखे बि जो मदहोशी हुई, मां बि कुझु ख़्यालु न कयो, होश अकुल छॾाए वियो, किताबु मां बगल मां कढी बिना कंहिं सोच जे खणी, आवाज़ु जेको पिया आयो त मां ख़्यालु न कयो, अखियूं बूटियल, मां खणी हीअं ॾिनो किताबु। हूअ ॾिसे पई, मुंहिंजी इहा हरकत ऐं बेवकूफ़ी ॾिसी मूंखे ईअं लोॾे धोॾे मूंखे चई त इहे बेवकूफ़ नेठि भुलिजी पिए न, ॾाढी ख़ता कई, मुंहिंजी नसीहत भुलिजी वई, ईअं चई हूअ बेहोश थी वई। हीअं जो उथां ॾिसां त सेरांदी खां हिकिड़ो कारो देव बीठो आहे, किताबु हथ उन जे में, इहो जेको किताबु आहे किताबु उन जे हथ, इरादो अड़े हे छा थियो, इरादो कयुमि त हिनखे मारे किताबु खणा, अञा इहा जीअं कयां पियो दिलि में त ॿियो देव आयो, उन छा कयो जो हिन खां किताबु खसे वठी थो, उहो देव ॿियो भॼे, मां चयो त हिनखे मारे खसियां, अञा इहो इरादो कयुमि त ॿियो देव अलाए किथां आयो, उहो हुन खां किताबु खसे वठी थो उॾामे, वठी भाॻो। मूंखे जेके उन जा वज़ीफ़ा यादि हुया, मंतर बंतर यादि हुया, वठी मां उहे पढ़णु शुरू कया। मां जो उहे पढ़णु शुरू कया त उते जेको जिन बीठो
जंहिंखे किताबु हुयो, जंहिंखां किताबु खसे वियो, उहो ॾांद बणिजी पियो। मां जो इहे मंत्र वठी पढ़िया त उहो जेको जिन ते बीठो न, उहो जिन ॾांद थी वियो। ॾाढो अफ़सोस थियो। हूअ जो बेहोश थी, मां वॾा वस कया पर वरी होश में न आई। वॾा वस कयमि पर होश में न आई। मां अलाए केॾा हीला कया पर कुझु कोन। गशी हुआ हुजेसि ऐं बेहोश। ॾाढो परेशान थियुसि। किताब बि वियो हलियो, हूअ बि बेहोश थी वई हली। ईअं सम्झ त वरी मुंहिंजी ज़िंदगी मां ॼण मज़ो ख़तमु थी वियो। सभु मुंहिंजा ऐश वरी मूंखां ख़तमु थी विया। उन ॾींहं खां मां माण्हुनि खां टहंदो ऐं भॼंदो आहियां। उन ॾींहं खां हिन बाग़ जे कुंड में मां पियो आहियां। दिलि जी विंदर जे करे मां हे थांव जेको आहे ज़मरद जो ठाहींदो आहियां। पोइ उते उहो थांव भञी मां ग़ुलाम खे मारे छॾींदो। उन लाइ सभु माण्हू मुंहिंजो हाल ॾिसनि। उन लाइ इहो कंदो आहियां त मुंहिंजो हाल ॾिसनि ऐं अफ़सोस खाइनि। मन अहिड़ो को नेक मर्द या को ख़ुदा जो बानो पैदा थिए जेको मुंहिंजे हाल ते रहम आणे, दुआ करे त मां पंहिंजे मतिलब खे पहचान। ए दोस्त, मूं मस्त ऐं सौदाईअ जो हाल त इहो जेको तूं आयो आहे ॻोल्हण, मां तोखे इहो ॿुधायो मुंहिंजो हाल इहो। मां इन जे करे इहो कंदो आहियां। इहो जेको ॾांद आहे माना इहो हुयो उहो जिन। वांदो वेठो हूंदो आहे, माण्हुनि जी दिलि माण्हुनि सां वास्तो कोन पवंदो आहे। पोइ उन जे करे वेही इहो थांव ठाहींदो आहियां। महीनो थींदो आहे पोइ उते वेंदो आहियां। पोइ उते वञी इहो इन जे लाइ कंदो आहियां त माण्हू ॾिसनि मूंखे, माण्हू अफ़सोस कनि मूं ते। हाणे इहो मुल्क मुंहिंजो आहे। इहे इन शहर जा माण्हू इहे कारा वेस मुंहिंजे करे कई वेठा आहिनि। इन शहर जा माण्हू कारा वेस मुंहिंजे करे कई वेठा आहिनि। मुंहिंजे हाल ते हुननि खे अफ़सोस आहे। सॼे मुल्क में ख़ुशी ॾुख जेको आहे, माना ख़ुशी कान्हे ॾुख, इहो मुंहिंजे हाल जे करे आहे। मां इहो अची हर महीने कंदो आहियां त मन को ॿियो ई अहिड़ो अचे ॾिसे ऐं उनखे मुंहिंजे हाल ते रहम अचे त का मुंहिंजी मदद करे। मुंहिंजो असुलु हाल इहो चई। हिन जो इहो मूंखे किसो ॿुधायो। मां ॿुधी ऐं रोअण लॻुसि। मां चयोमांसि शहज़ादा, बेशक तूं ॾुखोयल आहे, पर मां कसम थो खणां, पंहिंजो मतिलबु फ़िलहाल मां छॾियो। जंहिं मतिलब लाइ हिते आयो हुउमि त वञी बसि इहो राज़ ॾिसी हक़ महर पंहिंजो अदा करे वञी मां शादी कंदुसि। हाणे मां फ़िलहाल पंहिंजो मतिलबु छॾियां थो। फ़िलहाल पहिरियों कंदुमि जो तुंहिंजे मुराद वास्ते तोसां हीअ जॻह वेधनि आहे। बादशाही छॾे अची झंग वसायो थी ऐं हेॾी तकलीफ़ में आहे। सॼो मुल्क तुंहिंजे करे ॾुख ऐं सोग में आहे। सो फ़िलहाल मां पंहिंजी मुराद छॾे तुंहिंजे मुराद जे वास्ते वञी थो जबल झंग जाॻियां। जेको मूंखां पुॼी सघंदो मां उन में कोताही न कंदुसि। अलाह कंदो त मां तुंहिंजे इन तकलीफ़ जो किथां न किथां मां अज़ालो कराईंदुमि। मां हिन सां उहो अंजाम करे मां हिन खां मोकिलायो। मां मोकिलाए उथी हलियुसि। 5 साल मां बाक़ाइदे रुलियुसि। झंग झर मुल्क शहर पुछां कंदो 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 5 साल मां पूरा रुलियुसि। पर मूंखे किथे बि हिन जे माना हाल जो या हिन जे तकलीफ़ जो को इलाज का मरहम मूंखे किथे कान सुझी या मिली। पंहिंजो कमु बि मूंखां विसरी वियो। हिन सां जो मां वाइदो कयो त मूंखां पंहिंजो कमु बि विसरी वियो। आख़िर मां लाचार थी आसरो ऐं उमेद लाहे सफ़ा मायूस थी वियुसि न त हाणे हो मुंहिंजा कम बि छुटा, पंहिंजियूं बादशाहियूं बि छुटियूं। होॾां हुन सां वाइदो करे आयो हुउसि त तोखे राज़ जी ॿुधाईंदुसि ऐं तोसां कंदुसि शादी। उहो बि हुन सां कसम खयूं त हाणे ओॾहिं बि कीअं वञा। हिन खे आसरो ॾेई आयुसि। 5 साल रुलियो हां, हिन जो बि कमु नथो थिए। चई माना मां ईअं सम्झो पंहिंजी ज़िंदगीअ खां बेज़ार थी नेठि हिकिड़े ॾींहुं वञी जबल ते चढ़ियुसि त हेॾो रुलियो हां, बणा पेर पिथूं थी विया आहिनि, साल गुज़री विया आहिनि। हिकिड़े जबल ते चढ़ियुसि, इरादो कयुमि त पाण खे वञी बसि हेठि थो किरायां, मारियां, मरी वञा त हिन मुश्किलातुनि मां ऐं कशालनि मां मुंहिंजी जिंद छुटे।
अञा उछलाइण जो इरादो बि कयां त ओचितो हिकिड़ो घोड़े सवार हुजे, मुंहं ते निकाब पियल हुजेसि, मुंहिंजे अची साम्हूं थियो, मूंखे हकल करे चई त भणा छो थो पंहिंजो सिर विञाई, थोरनि ॾींहंनि में तुंहिंजो मतिलबु जेको आहे उहो पूरो थींदो, हाणे हितां वञ आज़ाद वक़्तु बादशाह वारो मुल्क, उते वञ, तोखे उते पाण जहिड़ा ॿिया 3 ॼणा मिलंदा, पाण जहिड़ा 3 ॼणा ॿिया मिलंदा, ऐं अलाह कंदो त तव्हांजो मतिलबु उते पूरो थिए। पोइ चई त मरण जो इरादो पूरो करे ॻोल्हींदो अॼु अची तव्हां वटि पहुतो हा, छो त मुंहिंजो अहवालु अथव इहो जेको मूंखां पुछो पिया, मुंहिंजो अहवालु इहो। हाणे अलाह करे आयो हा इन उमेद में त अलाह करे त मुंहिंजो मसइलो हल। हाणे जॾहिं ॿिए फ़क़ीर पंहिंजो किसो कयो पूरो त ॾिठनि तई हेॾा आसमान ते अछाण, मन राति पूरी थी वई, बादशाह कुंड खां वेठो पियो ॿुधे हिननि जो किसो। बादशाह बि ॾिसे पियो, बादशाह बि ॾिठो सुबुह थी वियो आहे, बादशाह हिननि सां मिलियो कोन, आज़ाद वक़्तु बादशाह हिननि सां मिलियो कोन, चुपड़ी करे उतां उथियो, अॻे ई लिकियल हुयो, चुपड़ी करे आस्ते आस्ते करे उतां उथियो, आयो पंहिंजे महलात ॾे, अची वेंजी सेंजी रब जी इबादत कई, निमाज़ पढ़ी ज़िक्र फ़िक्र खां पोइ पंहिंजी बादशाही पोशाक पहिरे दरबार में अची वेठो तख़्त ते, अमीर वज़ीर जो गॾु थिया, हुननि खे हुकुम ॾिनई अमीरनि ऐं वज़ीरनि खे त सभु अमीर ऐं वज़ीर गॾिजी वञो, शहर जे ॿाहिरां जेको मुक़ाम आहे उते 4 फ़क़ीर वेठा अथव, वञो उन्हनि खे इज़त सां वठी, बाक़ाइदे इज़त सां उन्हनि खे वठी। बादशाह जा टोटल दरबारी अमीर वज़ीर, बादशाही हुकुम थियो, अची पहुता मुक़ाम में, हेॾे होॾे ॻोल्हनि ॾिसनि त बराबरि 4 फ़क़ीर वेठा, फ़क़ीरनि जो हेॾो टोलो ॾिठो, फ़क़ीर वीचारा मुंझी पिया, हिननि फ़क़ीरनि खे चयो त हे फ़क़ीरऊ तव्हांखे असांजे मुल्क जो जेको बादशाह आहे न उन तव्हांखे यादि कयो आहे, असांखे हुकुम कयो अथई, असां तव्हांखे वठणु आया आहियूं, असां सां गॾिजी। फ़क़ीरनि जो ॿुधो त भणा असांखे बादशाह खे कीअं ख़बर पई या बादशाह असांखे छो थो घुराए, हिक ॿिए ॾे निहारण लॻा, बाबा असां पंहिंजे दिलि जा बादशाह आहियूं, असांजो दुनिया जे बादशाहनि सां कहिड़ो वास्तो। वज़ीर चवनि साईं तव्हां ॻणती न कयो, ख़तरे जी का ॻाल्हि कान्हे, तव्हांजे हलण सां असांजी इज़त थींदी। हिते हिन चइनी फ़क़ीरनि खे बि यादि आयो त भणा 4 ख़ुदकशी पिया कयो, हर को पंहिंजे पंहिंजे किसे में ॿुधाए थो। पोइ उते हिकिड़ो दरवेश आयो, को नूरानी शिकिल वारो, जंहिं असांखे चयो हो त वञी गॾिजो, उते तव्हांजो मतिलबु थी सघे थो भणा असांजो मतिलबु इन हिसाब सां को थींदो हुजे। हा हे उथिया अमीरनि वज़ीरनि सां गॾिजी हलिया ख़ुशीअ सां, जॾहिं किले खां गुज़री शाही दरबार में बादशाह जे साम्हूं थिया त बादशाह खे जो ॾिठुनि त बादशाह हथ खणी दुआ करणु लॻा, बादशाह उथी हिननि जो आदर भाउ कयो, बादशाह हिननि खां पुछियो तव्हां किथां था अचो, वेंदव किथे, रहो किथे, तव्हां अवतारो किथे अथव। फ़क़ीरनि चयो त बादशाह जी उमिरि ऐं दौलत ज़्यादा थी थिए, असां हूं सैलानी फ़क़ीर, केतिरो टाइम थियो आहे, असांखे अरसो थियो आहे जो हिन हालत में पिया था ईअं घुमंदा वतव, जिते सिजु लथो उते घर, ही दुनिया जेका आहे न ॾिठी अथऊं त बेबक आहे, उनजो छा बयानु कयूं, कहिड़ो बयानु कयूं जो तव्हांखे ख़ुशी थींदी उन ते। बादशाह मुर्की चवनि त तव्हां राति जिथे न वेठा आहियो, पंहिंजो किसो तव्हां हिक ॿिए खे बि ॿुधायो, हिते हिननि कन उपड़ा कया, हिनखे कीअं ख़बर पई, उते मां बि हुयुसि, तव्हां 2 दरवेशनि जेको पंहिंजो किसो ॿुधायो न उहो मां बि ॿुधो। हे जो बादशाह हिननि खे चयो त हे दरवेश वीचारा डिॼण लॻा, बादशाह हुयो वीचारा बावड़जी विया, बादशाह ॾिठो त हे परेशान था थियनि, बादशाह चवनि त हिन जहान में को बि अहिड़ो माण्हू न हूंदो जंहिं ते का न का अजीब वारदात न थी हुजे, मां बि बादशाह आहियां पर मां बि अहिड़ो तमाशो ॾिठो आहे, जहिड़ा तव्हां सां इहे वाक़िया थिया आहिनि न,
जहिड़ा तव्हां सां इहे वाक़िया थिया आहिनि तोड़े तव्हां मूंखे बादशाह था ॾिसो, पर मुंहिंजी ज़िंदगी बि का ईअं हमेशह खां ईअं कान्हे। मुंहिंजी ज़िंदगी बि हमेशह खां हिन महिल ॾिसो था मज़ा ऐं अयाशूं था ॾिसो न न मुंहिंजी ज़िंदगीअ में वॾा लाह चाढ़ा आया आहिनि। मां बि तव्हांखे ॿुधायां थो, मां तव्हां ॿिनि जो ॿुधो, मां बि तव्हांखे ॿुधायां थो, आराम सां तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। फ़क़ीरनि चयो साईं हाणे तव्हां बादशाह सलामत आहियो, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं आहिनि। जेकॾहिं तव्हांखे बि का अहिड़ी तकलीफ़ आहे या तव्हां बि को अहिड़ो तमाशो ज़िंदगीअ में ॾिठो आहे, तव्हां बि को अहिड़ो तमाशो ज़िंदगीअ में ॾिठो आहे त भला असांखे ॿुधायो। पोइ आज़ादु वक़्तु बादशाह वरी पंहिंजो ज़िंदगीअ जो अहवालु फ़क़ीरनि खे ॿुधाइणु शुरू कयो। हाणे आज़ादु वक़्तु वारो जेको अहवालु आहे उहो सुभाणे पढ़ंदासीं।